बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम आवाम जी आवाज़ सां गॾु मां आवां जो मेज़बान सरदार अली लाखोर। नाज़रीन, अॼु जो प्रोग्राम इंतहाई गणती जोगी ऐं इंतहाई ख़राबु सूरत हाल ते ॿधल आहे, जेकी हिन महिल सिंध जे शहरनि में हले पई, ख़ासि तौर ते सखर में, ख़ासि तौर ते शिकारपुर में इहा सूरत हाल आहे। जीअं त तव्हां ख़बर हूंदी त सखर में हिकु वाक़ियो पेश आयो ऐं उन वाक़िए में जेको बुगटी बिरादरीअ सां तालुक़ु रखंदड़ उन पेट्रोल पंप जो मालिक हो न्याज़ बुगटी, उनखे बेदर्दी सां मारियो वियो। उन मज़ामत कई जंहिं ते उनखे मारियो वियो ऐं उनखां 70 लख जेको आहे सो ॾींहं ॾिठे जो फुर कया विया। ऐं उनखां पोइ शिकारपुर में बि अहिड़े क़िस्म जा वाक़िया पेश आया ऐं उन में बि 2 ॾींहं पोइ हिते हलूं त उते जेको आहे सो क़बीलाई तकरारनि जे 2 नौजवान वर चढ़ी विया, जंहिंखे को दुकान ते वेठल हो त उनखे मारियो वियो, त को वरी किथे हली रहियो हो त उनखे मारियो वियो। ऐं उते ई शिकारपुर में जेकॾहिं 4 ॾींहंनि जी असां ॻाल्हि कंदासीं त 4 ॾींहंनि जे अंदरि उते 5 ॾींहंनि जे अंदरि उते जेको 4 जेको आहे सो क़तल थी चुका आहिनि हिन वक़्त ताईं। हीअ जेकी बदअमनी आहे ऐं हीअ बदअमनी कॾहिं खुटंदी ऐं कॾहिं घटि थींदी, इहे हिकिड़ा वॾा सुवाल बणिजी विया आहिनि जंहिंजो को जवाबु हिन महिल ताणी असांखे कोन थो मिले। शिकारपुर में हिकु नंढड़े ॿार खे अगवा करण खां पोइ उनखे मारियो वियो, बेदर्दी सां उनखे मारियो वियो। त सुवालु इहो उथे थो त छा इहे जेकी लाक़ानूनियत आहे या हीअ जेकी खून रेज़ी आहे, या वरी सखर जे लाइ असां ॻाल्हि कंदासीं त उते ॾींहं ॾिठे जो फुर वारदात थिए थी, त हिते सिक्योरिटी ऐं हिते पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारा छा पिया करनि। ऐं अहिड़े क़िस्म जा असां ॿिया बि सुवाल ॻोल्हण जी कोशिशि कंदासीं। ऐं असां सां गॾु जेको लाइन ते मौजूदु आहे सखर खां रिपोर्टर इनायत भट्टी असांखे ॿुधाइजो जेको सखर में वाक़ियो थियो ऐं न्याज़ बुगटी खे बेदर्दी सां मारियो वियो, इन वाक़िए जा असल हक़ीक़तूं कहिड़ियूं आहिनि? महिरबानी सरदार साहिब, ॻाल्हि इहा आहे त सखर ज़िलो जेको आहे सिंध जो 3 नंबर वॾो ज़िलो आहे। गुज़िरियल कुझु महीननि खां बदअमनी जे वर चढ़ियल आहे ऐं इहे 2 ॾींहं अॻु में जेको सखर जे एयरपोर्ट थाणे जी हद सिटी बाईपास लॻी ॾींहं ॾिठे जो जेको 2 मोटरसाइकिल सवार हथियार बंदनि कार में सवार निजी पेट्रोल पंप जे मालिक न्याज़ बुगटीअ खां 70 लख रुपया फुर कई, जो मज़ामत ते आख़िर गोलियूं हणी करे जेको आहे सो फरार थी विया। आसानीअ सां उनखे ॾिठो वञे पियो त उहे फरार थींदे नज़र बि अचनि था। जंहिंखां पोइ मौजूदु जेके माण्हू आहिनि उन इतलाह ते पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे निजी अस्पताल पहुचायो, जिते न्याज़ बुगटी जेको आहे उहो 4 गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मनि जी सट न सहंदे जेको अस्पताल में फोत थी वियो। जॾहिं जेको सिक्योरिटी गार्ड हुयो वारस मेमण, उहो अञा सख़्तु ज़ख़्मी आहे, उहो अञा त अस्पताल में दाख़िल आहे। उन खां पोइ अस्पताल जे ॿाहिरि जेको आहे सो न्याज़ बुगटी जेको आहे वारसनि ॿुधायो त असांजो जेको आहे ख़ैरपुर ज़िले जे बोबरलो वेझो ई पंहिंजो पेट्रोल पंप आहे, जितां 70 लख रुपया खणी करे जेको आहे सो सखर जी बैंक में जमा करण लाइ आदा अची रहियो हो, त खेसि मथसि हमलो करे फुर करण खां पोइ बाद में जेको आहे सो हुनखे 4 गोलियूं हणी करे जेको आहे सो फरार थी विया। ऐं जेको फुर जो जेको वाक़ियो आहे उन में जेको आहे रस्ते वेंदड़ कार आहे या का ॿी गाॾी आहे, उहो जो वीडियो जेको आहे हथियार बंदनि जो जेको आहे सो सोशल मीडिया ते वायरल थी वियो आहे। ऐं जेको वायरल थियण खां पोइ बि हिन वक़्त ताईं जेके हथियार बंद आहिनि उहे कानून जी पकड़ में अञा ताईं न अची सघिया आहिनि। ऐं जंहिंखां पोइ गुज़िरियल ॾींहंनि जी अगरि ॻाल्हि कजे त SSP ऑफिस सखर में मक़तूल जे वारसनि ऐं बुगटी बिरादरी चङनि मुड़ुसनि SSP सखर अज़हर खान सां मुलाक़ात कई, जंहिंमें SSP सखर मक़तूल न्याज़ जे वारसनि खे यकीन ॾियारायो त पुलिस जेको आहे ॾोहारियुनि खे जल्द गिरफ़्तार कंदी ऐं जेको कोशिशूं आहिनि गिरफ़्तारी जूं उहे बि जारी आहिनि। वाक़ई में जेके माण्हू मुलविस ॾोहारी आहिनि उनखे जल्द जेको आहे कानून जे कटड़ में आंदो वेंदो। जी इनायत, मूंखे इहो ॿुधाइजो जीअं त 70 लख फुर करण खां पोइ क़तल कयो वियो, त हिते सिक्योरिटी इदारा ऐं उतां जी सिक्योरिटी उन जी पुलिस जी नाकामी न आहे छा? ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको पहिरियों वाक़ियो न आहे, इन जेको आहे सो माना सिटी बाईपास जी ॻाल्हि कजे त 1.5 महीना अॻु में सखर जो मशहूरु जेको डॉक्टर आहे उहो पंहिंजी क्लिनिक ते वञी रहियो हो त सिटी बाईपास ते ई खेसि गोलियूं हणी करे क़तल कयो वियो, जंहिंजा जेके जवाबदार दीवान एहतजाज बि कया, मुज़ाहिरा बि कया, उहे अञा पकड़ में न अची सघिया। अञा ॿी ॻाल्हि कजे त गुज़िरियल 1 हफ़्तो अॻु में सखर जे विच शहर में सेक्शन थाणे जी हद में वर्कशॉप जेका रोड ते जेको आहे सो पेंट्री जो जेको वापारी आहे नौजवान विशाल कुमार, उनखां जेको आहे सो फुरलुट कई वई। फुरलुट करण खां पोइ खेसि गोलियूं हणी क़तल करे हथियारबंदी जो आसानीअ सां फरार थी विया। हिन महिल ताईं जेके मुख्य जेके जवाबदार कातिल आहिनि उहे अञा ताईं कानून जी पकड़ में न अची सघिया आहिनि। ऐं जेको पुलिस जेका आहे जेका SSP सखर जो चवणु आहे त पुलिस कोशिशूं करे रही आहे कातिलनि खे जल्द जेको आहे सो गिरफ़्तार कयो वेंदो। इनायत, मूंखे ॿुधाइजो त हिते जेको भई वाक़ियो थियो आहे भुगतनि वारो, इन में पुलिस कहिड़ा क़दम खयां आहिनि, कहिड़ियूं अॻु भरायूं आंदियूं आहिनि, इन खां पोइ जेका वारिस आहिनि इन्हनि जो मौक़िफ़ छा आहे? छा उहे एहतजाज करण लाइ तयारु आहिनि या वरी उन्हनि जो को अञा सख़्तु मौक़िफ़ आहे? एहतजाज जो
गुज़िरियल ॾींहुं जेका बुकी बिरादरी चङनि मुड़ुसनि जी ऐं मक़तूल जे वारसनि जेका SSP सां मुलाक़ात थी आहे उन में SSP सखर हुनखे यकीन ॾियारायो त बुकी बिरादरी जा माण्हू फ़िलहाल को बि एहतजाज न कनि ऐं कानून खे पंहिंजे हथ में न खणनि। असां हुन सां वाइदो कयूं था त हुनजा जेके कातिल आहिनि उहे जल्द गिरफ़्तार कया वेंदा। उन खां पोइ बुकी बिरादरी जेको आहे हिन वक़्त ताईं माना 2 ॾींहंनि जो मिलियल ज़रिए जो चवणु आहे त बुकी बिरादरी खे जेका पुलिस पारां 2 ॾींहंनि जो टाइम ॾिनो वियो आहे। 2 ॾींहंनि जे अंदरि जेके असुल कातिल आहिनि उनखे गिरफ़्तार कयो वेंदो। जेकर 2 ॾींहंनि जे अंदरि कातिल गिरफ़्तार नथा थियनि त पोइ बुकी बिरादरी पारां को राय अमल जोड़ियो वेंदो। जी इनायत, जीअं त हे वाक़ियो थियो ऐं इन वाक़िए में फुरलुट थी उन खां पोइ क़तल बि थियो, त इन में जेका उतां जा वापारी बिरादरी आहे इन में हिन महिल उनजी सूरत हाल छा आहे, उनजो मौक़िफ़ छा आहे? त ॾिसो, वापारी बिरादरी मां ॻाल्हि कई त सखर ज़िलो जेको आहे सिंध जो 3 नंबर वापार जे हवाले सां वॾो ज़िलो आहे ऐं सखर ज़िले जेको वापार आहे न रुॻो सखर ज़िलो पर पाकिस्तान न पर ॿाहिरिनि मुल्कनि सां बि सखर जेको वापार ॻंढियल आहे उन जे हवाले सां सखर वॾे वापार जे हवाले सां वॾो ज़िलो असां वटि। हाणे जिन ॻाल्हि बुकी बिरादरी जे क़तल थियण खां पोइ, विशाल जे क़तल थियण खां पोइ या डॉक्टर जेको क़तल थियो आहे उन खां पोइ जेके वापारी आहिनि उहे ख़ौफ़ में आहिनि। ज़ाहिर आहे जॾहिं अहिड़ा वाक़िया पेश थींदा आहिनि त पोइ जेको इलाइक़ो आहे उन में ख़ौफ़ छायल हूंदो आहे। हाणे जे अगरि उन जेको कारोबार आहे उहो मुतासिर थींदो आहे। हिन वक़्तु जेका कारोबारी शख़्सियतूं आहिनि उहो इहो ई चवणु आहे त जेसीं ताईं जे कातिल जा गिरफ़्तार थियनि ई थियनि पर असांखे हर हवाले सां माना असांखे अमुन खपे। हाणे अमुन सां ई कारोबार सड़ियल हूंदो आहे। जे अमुन हूंदो त कारोबार थींदो, जिते अमुन न हूंदो आहे दहशतगर्दी हूंदी, माण्हू क़तल थींदा, माण्हू मरंदा, उतां जो कारोबार आहे उहो मुतासिर थींदो आहे। सही इनायत, मूंखे इहो ॿुधाइजो जेको हे फुटेजिस बि आहिनि ऐं सभु CCTV कैमराज़ बि साम्हूं अची विया आहिनि, फुटेजिस बि साम्हूं अची विया आहिनि, इन खां पोइ बि पुलिस खे मुश्किलात छो थी पेश अचे त उन्हनि मां हिकु बि जवाबदार अञा गिरफ़्तार न थी सघियो आहे? हालांकि उते 3-4 माण्हू हुया, उन्हनि मां हिकु बि हिननि जी निशानदेही न करे सघिया आहिनि। सर साहब बिल्कुलु सही पिया चओ। जेको वीडियो सोशल मीडिया ते ॾोहारियुनि जो जेको आहे सो वायरल थियो आहे उन में जेके ॾोहारियुनि जा मुंहं खुलियल आहिनि बिल्कुलु साफ़ जा मुंहं चहिरा नज़र अचनि था। उन खां पोइ थियो ईअं जेके हद जा जेके माना एयरपोर्ट थाणे हुयो या जेके ॿिए 3 जेके गॾु थाणा लॻनि था उन्हनि खे IG सिंध जेको आहे सो फौरी तौरु CPO रिपोर्ट करायो आहे। एयरपोर्ट थाणे जो SHO बि वियो हलियो ऐं जेको आहे साइड वारो जेको SHO आहे उनखे बि रिपोर्ट करायो वियो आहे। ऐं रिपोर्ट करणु सिर्फ़ु इहो न आहे त असांजे जेको वापारी दोस्त आहिनि या वापार जेको सड़ियल आहे उनजो कंहिं बि पुलिस ऑफिसर जे बदिले सां को बि वास्तो न हूंदो आहे। वापार माण्हू खे या शहरनि खे हमेशह अमुन ई खपे न। हाणे हिन महिल ताईं जे ॾिसो अॼु 3 ॾियारो गुज़रियो वञे पियो त हिन महिल ताईं जेके कातिलनि जा जेके फोटू आहिनि, जेके चहिरा आहिनि उहे साफ़ नज़र अचनि था। पुलिस हिकिड़ो बि जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे ऐं पुलिस सखर पुलिस जो इहो चवणु आहे पुलिस हर हवाले सां कोशिशूं करे रही आहे। सही, पर जीअं त मुंहिंजी थोरी देरि पहिरियां SSP साहिब सां ॻाल्हि ॿोल थी अज़हर साहिब सां, त उन मूंखे चयो, मां उनखे मौक़िफ़ जे लाइ चयो त मौक़िफ़ ॾियो अची तव्हां, पर उन चयो त असांखे मना थियल आहे। कंहिं मना कयो आहे? उहो मौक़िफ़ ॾियण लाइ भला असां कंहिंखां पुछंदासीं पुलिस जी कारकर्दगी हुते छा आहे? बिल्कुलु सर साहिब, इहा हक़ीक़तूं आहिनि त SSP सखर जेको आहे सो इन हवाले सां या सखर पुलिस जेको आहे इन हवाले सां को बि मौक़िफ़ ॾियण लाइ तयारु न आहे। उनजी वजह हीअ बि थी आहे त जेको तव्हां ॾिठो हूंदो त गुज़िरियल 3 महीननि खां DIG जेका सखर आहे उन जेका कुर्सी आहे उन ते जेको आहे सो DIG मुक़ररु न थी सघियो आहे। ऐं गुज़िरियल 3 महीननि खां जेका इज़ाफ़ी जेका चार्ज आहे उहो DIG लाड़काणो नासिर आफ्ताब पठाण जे हवाले आहे। हिन वक़्त ताईं माना DIG जी मुक़ररी बि हिकिड़ो सवाला निशान आहे न। सखर डिवीज़न हेॾो वॾो डिवीज़न आहे जंहिंमें सखर ज़िलो, खैरपुर ज़िलो, घोटकी ज़िलो आहे। उन 3 ज़िलनि ते माना जेका जो DIG हुजे उहो मुक़ररु न थी सघे। 3 महीना गुज़रण बावजूदि बि मुक़ररु न थी सघे त जेको आवाम आहे, जेके वापारी आहिनि, वधि SSP ताईं पहुचनि। जे SSP नथो मिले त पोइ हर माण्हू सोर्स लॻाईंदो आहे पंहिंजे क्राइम जे हवाले सां जवाबदारी गिरफ़्तारी DIG सां मुलाक़ात कजे। ऐं DIG सखर जेके इज़ाफ़ी चार्ज आहे उहो वेंदो आहे लाड़काणे। मुंहिंजे ख़्याल में ज़रिया चवनि था त हफ़्ते में 1 ॾींहुं या 2 ॾींहं सखर ऑफिस खे टाइम पियो ॾे। भई लाड़काणे उते वेहे पियो, उते लाड़काणो वॾो ज़िलो वॾो डिवीज़न आहे। उन जे करे हिन महिल ताईं जेको आहे सो सखर में DIG मुक़ररु न थियो आहे। ऐं जेको ज़िलो आहे सॼो या जेके 3 SSPs आहिनि खैरपुर, सखर ऐं घोटकी, उन्हनि जे हवाले सां 3 ज़िला आहिनि ऐं उन कमांड जेको करे पियो उहो DIG लाड़काणो नासिर आफ्ताब पियो करे। त हाणे जेके ही त खणी SSP या DIG जी ॻाल्हि आहे, मौक़िफ़ न पिया पाण खे ॾियनि, पर हेठां जेके ऑफिसर आहिनि न, जेके DSP रैंक जा या SHO रैंक जा, उहे बि जेको आहे सो मीडिया ते इन हवाले सां इन मौक़िफ़ ॾियण सां तयारु न आहिनि। सही, वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। नाज़रीन, हिते वक़्तु थी वियो आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ वरी हाज़िर आहियूं।
वेलकम बैक नाज़रीन असां सां गॾु नियाज़ बुगटी जेको इन वाक़े में क़तल थी वियो उन जा वारिस असां सां गॾु मौजूदु आहिनि नवाज़ बुगटी साहब। नवाज़ बुगटी साहब आवाज़ अचे पियो? जी जी थोरो अचे थो स्लोली। जी जी सभ खां पहिरियां तव्हां ताज़ियत क़बूल कजो ऐं मूंखे इहो ॿुधाइजो त उन ॾींहुं छा थियो ऐं इहो वाक़ियो कीअं पेश आयो? जी सर आवाज़ अचे पियो नवाज़ साहब? जी जी सर जी साईं। मां चवां पियो उन ॾींहुं इहो वाक़ियो कीअं पेश आयो थोरो ॿुधाइजो। साईं हुनजो मूं वारो भाउ सुबुह जो पंहिंजो रूटीन जे मुताबिक़ पेट्रोल पंप ते वियो। पेट्रोल पंप खां कैश खणी पंहिंजो हिकिड़ो गनमैन ऐं हिकिड़ो हेल्पर खणी पंहिंजो हली पेट्रोल पंप खां निकितो। पंहिंजो पंप खां निकिरी बचल शाह जो हिते हिकिड़ो मोड़ आहे हुन मोड़ ते जीअं लथो आहे त हुन ते फर्स्ट अटैक थी वियो। हुनजे मथां फायरिंग थी हुते 4 गोलियूं पेट में लॻा। पोइ भाऊ असां वारो हुते गाॾी हुन मां स्पीड मां कढी वरी बचल शाह में हिकिड़ो यूटर्न थो अचे हुते हुन बीहारे तव्हां वटि जीअं सोशल मीडिया में वीडियो हले थो। पोइ हुन सरेआम दहशतगर्दी कई हुन ते फायरिंगूं कयनि। पोइ हुते खां जेके गाॾी जो बैक साइड में गनमैन हुयो हुन वटि कैश जी बैग हुई उहो कैश वारो बैग बि खणी विया ऐं भाऊ बि ज़ख़्मी थियो 4 गोलियूं लॻियनि ऐं 2 गनमैन खे लॻिया। पोइ हुते खां खणी हॉस्पिटल असां पुगासीं प्राइवेट हॉस्पिटल आहे। 2-3 कलाक भाऊ ॻाल्हाईंदो रहियो त पोइ मौक़े में शहीद थी वियो। सही जी जीअं त गनमैन बि गॾु हुयो पोइ उते तव्हां सां हथियार न हुयो गॾु हुन गाॾी में? न गनमैन साईं खणियो त भाईजान जो ग़लति गनमैन चयोसि बि साईं गन खणा हुन चयो न यार असांजो कंहिंसां दुश्मनी कोन्हे छो खणंदे। उहो गनमैन बि हुन खां बि गन खणणु न ॾिनई। हा जीअं त जेको महरूम हुयो जंहिं ते क़ातिलानो हमिलो थियो ऐं पोइ क़तल बि थी वियो उनमें उनखे पहिरियां के धमकियूं ईंदियूं रहंदियूं हुयूं या न? न साईं न न न न अगरि धमकियुनि जी ॻाल्हि हुजे हा त पोइ गनमैन खे गन बि ॾिया पाण बि गन खणिया। कंहिंसां को दुश्मनी कोन्हे कंहिंसां का ॻाल्हि कोन्हे न का धमकी कॾहिं आयो। सही इन में जेकॾहिं तव्हां केस दाख़िल करायो पुलिस जी कारकर्दगी तव्हांखे कीअं नज़र थी अचे? पुलिस कमु करे पई या न? जी साईं पुलिस अवां सां तावन करे पई कमु करे पई उनजी कारकर्दगी मां मुतमिन आहियो? जी SSP सां असांजी मीटिंग बि थी आहे। जी हुननि असां खां टाइम वरिती आहे। हुन चयो इंशाअल्लाह जल्द जल्द मुंहिंजी कोशिशि आहे त कातिलनि खे कैफ़े किरदार ताईं मां पुॼाईंदुमि। हिन महिल ताईं जो असां मुतमिन आहियूं हिन महिल ताईं। जी अॻे ॾिसो त घणो टाइम वठे थो। अच्छा अगरि पुलिस जी कारकर्दगी जीअं त तव्हांजी मुलाक़ात बि थी ऐं उन खां पोइ तव्हांखे टाइम पीरियड मिलियो ऐं टाइम पीरियड ख़तमु थी थो वञे त पोइ तव्हांजो लाइ अमल छा हूंदो? जी साईं तव्हांजो लाइ अमल छा हूंदो जॾहिं पुलिस कार्रवाई नथी करे? सभु इन्वॉल्व आहिनि हिन केस ते। असां हिते असां भरोसो था कयूं हुननि ते एतमाद कयूं था जेसि ताईं त घणे ॾींहंनि ताईं इहो पंहिंजो दुश्मन ते कातिलनि ते कैफ़े किरदार में पुॼे थो। सही सही नवाज़ साहब तव्हां मेरान टीवी खे वक़्तु ॾिनो तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन जीअं त तव्हां नवाज़ साहब जी बि ॻाल्हि ॿुधी ऐं उन खां पहिरियां असांजी रिपोर्टर बि ॻाल्हि ॿुधी उन इहा ॻाल्हि कई ऐं उन इहो ॿुधायो ज़रूरु त पुलिस जेके आहे सो टाइम असां SSP खां टाइम वरितोसीं SSP टाइम न ॾिनो चई असांखे मना थियल आहे। त असांजे रिपोर्टर बि इहो ॿुधायो त उते हिनमहिल ताणी DIG मुक़ररु न थी सघियो आहे ऐं उते जेको आहे सो लाड़काणे रेंज जो DIG ईंदो आहे ऐं उहो हफ़्ते में 1 ॾींहुं या 2 ॾींहं उहो चकर हणंदो आहे ऐं उतां जा हेठियां जेका SHOs आहिनि DSPs आहिनि उहे बि कंहिं मौक़फ़ ॾियण लाइ तयारु न आहिनि। कहिड़े बि क़िस्म जी स्टेटमेंट उहे ॾियण लाइ तयारु न आहिनि। त पुलिस हिनमहिल 2 ॾींहं घुरिया आहिनि ऐं 2 ॾींहंनि में पुलिस ॿुधाईंदी त जेको आहे असांजी जेकी कारकर्दगी हेतिरी थी आहे पर मूंखे नथो लॻे त पुलिस जे जेका कातिल आहिनि इहे गिरफ़्तार करे सघंदी। छाजे करे त हिन में CCTV फुटेजिस हिन में वीडियोज़ सभु साम्हूं अची चुका आहिनि। जे टेक्निकली टीम ऐं फोरेंसिक जे कराए वञे त हिननि मां को न को हिकु गिरफ़्तार ज़रूरु थी वेंदो। पर इन सां गॾोगॾु जेकी सिंध में बदअमनी आहे ऐं जेका शहर में सखर शहर जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त सखर सिंध जो 3 नंबर वॾो शहर आहे ऐं सखर में बिज़नेस फोरम जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उते हाई क्लास जी बिज़नेस थींदी आहे एक्सपोर्ट थींदो आहे इम्पोर्ट थींदो आहे। अहिड़े क़िस्म जे अहिड़े वॾे शहर में अहिड़े बिज़नेस जी जेको आहे सो हैसियत रखंदड़ शहर में अहिड़े क़िस्म जा वाक़िया थींदा त शहरनि में बि ख़ौफ़ हिरास फैलिबो ऐं वापारियुनि में बि ख़ौफ़ हिरास फैलिबो। उते हिनमहिल वापारी महफ़ूज़ न आहिनि उते हिनमहिल शहरी महफ़ूज़ न आहिनि। उते हिनमहिल इन खां पहिरियां जेकॾहिं ॻाल्हि कजे त कई वाक़िया रिपोर्ट थी चुका आहिनि जेका सखर शहर में ऐं उनजे आस पास में अहिड़ा वाक़िया थिया आहिनि जंहिंमें
पुलिस जे हूंदे बि ॾींहं ॾिठे जो अहिड़े क़िस्म जूं वारदातूं कयूं थियूं वञनि। त अहिड़े क़िस्म जा शिकारपुर में बि वाक़िया हलनि पिया ऐं शिकारपुर में बि 5 ॾींहंनि में 4 माण्हू क़तल थी चुका आहिनि। त असां हलंदासीं हिन महिल शिकारपुर में असांखे जॉइन कयो आहे महबूब बलोच। जीअं त 5 ॾींहंनि दौरान 4 क़तल थी चुका आहिनि, मूंखे ॿुधाइजो त इहे क़तल कीअं थिया, इन जो वजूहात छा हुयूं ऐं पुलिस हिते इन जी कारकर्दगी छा आहे, पुलिस गिरफ़्तारियूं कयूं आहिनि या न? जी बिल्कुलु, ही जेको गुज़िरियल 5 ॾींहं आहिनि, बल्कि ईअं खणी चइजे त गुज़िरियल 3 ॾींहंनि खां सूमर वारे ॾींहुं 2 क़तल थिया ऐं हिकिड़ो ॾींहुं छॾे वरी ॿिए ॾींहुं काल्ह जेके आहिनि 2 क़तल थिया। मजमूई तौर 3 ॾींहंनि जे अंदरि पंहिंजो 4 क़तल थिया आहिनि। सूमर वारे ॾियारे सुल्तानकोट लॻे जेको आहे मासूम नींगर हुमेर शेख हुयो, जंहिंखे कुझु ॾींहं अॻु में शिकारपुर जे खानचंदाबाद वारे इलाइक़े लखीदर थाणो आहे, उतां अगवा कयो वियो ऐं उते उन्हनि जे वारसनि वालिद जेको आहे NCV कराई, लेकिन पुलिस उनखे ॻोल्हण में नाकाम थी वई ऐं आख़िरकार सूमर वारे ॾींहुं उन मासूम नींगर जो जेको लाश हुयो सुल्तानकोट भरिसां पलाल मां हथ आयो ऐं उन खां बाद जेको आहे उन जा जेके वारस हुया उन्हनि लखीदर थाणे ते जेको आहे FIR पिणु कराए छॾी ऐं उन ई ॾींहुं सूमर वारे ॾींहुं भट्ठे जो मालिक हुयो, लोडरा थाणे जी हद हुई, भट्ठे जो मालिक हुयो ग़ुलाम अब्बास राहू जो, उनखे जेको आहे हथियारबंदनि क़तल कयो ऐं उन बाद पुलिस जेको आहे उन जा कातिल गिरफ़्तार कया आहिनि। SHO लोडरा जेको आहे बलोचिस्तान वारे इलाइक़े में कार्रवाई करे 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में कामयाब हुई पुलिस। इमरान जागीरानी ऐं हसन कटोहर जेके हुया बलोचिस्तान मां पुलिस गिरफ़्तार करे मथनि केस दाख़िल कयो ऐं उनखां पोइ वरी काल्ह जेके 2 अफ़सोसनाक वाक़िया पेश आया क़तल जा, जेके पिणु जेके आहिनि क़बीलाई तकरारनि जे वर चढ़िया 2 नौजवान क़तल थिया, जंहिंमें स्टोडगंज थाणे जी हद नाके वटि नामालूम हथियारबंदनि खीर जे दुकान ते वेठल नौजवान अज़ीज़ अहमद पुट ज़ादल शर खे क़तल करे फरार थी विया। संदसि वारसनि ऐं पुलिस जो इहो चवणु हुयो त बसर शर सां तकरार हलंदड़ आहे। ही जेके आहिनि खानपुर तालुके जा रहवासी आहिनि, शर बिरादरीअ सां वास्तो रखंदड़ जेके आहिनि फैज़ू स्टाफ आहे, उतां जा रहवासी आहिनि, उतां ही मसइलो हलंदड़ हुयो, उतां उन हवाले सां क़तल थियो ऐं बसर शर ते उन्हनि जेको आहे इल्ज़ाम हुयो त उन्हनि सां जेको मसइलो हलंदड़ हुयो। साॻिए ॾींहुं तव्हांखे ॿुधायां यानी काल्ह जेको हो ऐं उनजी काई बि कार्रवाई हिन वक़्तु जेको मथियो मां वाक़ियो तव्हांखे ॿुधायो त जेको शर अज़ीज़ शर क़तल थियो उनजी हिन महिल ताईं काई बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे। जॾहिं त काल्ह वरी ॿियो वाक़ियो पेश आयो सुंदराणी ऐं बिरोही तकरार तां नौजवान बशीर अहमद पुट शेर मोहम्मद बिरोही क़तल थियो ऐं हीउ साॻियो ई जेको आहे लोडरा थाणे जी हद आहे, जिते हिकु ॾींहुं अॻु में भट्ठे जो जेको मालिक हुयो उहो क़तल थियो, उन साॻिए ई थाणे जी हद में शेर मोहम्मद बिरोही क़तल थियो हो ऐं हीउ जेको पलांद हुयो तक़रीबन साल खनि अॻु में खान मोहम्मद सुंदराणी जेको हुयो क़तल कयो वियो हो, उन जे पलांद में ही जेको काल्ह शेर मोहम्मद बिरोही क़तल थियो। त इन हवाले सां तव्हांखे ॿुधायां त पुलिस हिन वक़्तु जेके इहे 4 क़तल थिया आहिनि उन्हनि में जेको आहे ग़ुलाम अब्बास राहू जे जा जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार कया विया आहिनि। बाक़ी जेके आहिनि फ़िलहाल कोई बि जेको जवाबदार हिन महिल ताईं गिरफ़्तार न थियो आहे। ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु दफ़ो ॿीहर अगवान जो पिणु सिलसिलो जेको आहे शिकारपुर में शुरू थी वियो आहे। 22 अप्रैल ते जेको आहे अॼु खां तक़रीबन 8 ॾींहं अॻु में सोरहां मोरी इलाइक़ो आहे, ही बि लोडरा थाणे जी हद में आहे। सोरहां मोरी उतां जेको आहे हिकु ॼणो ट्रक ड्राइवर ऐं झटपट बलोचिस्तान वासी मोहम्मद यूनिस बिरोही जेको हुयो मुबैना तौरु अगवा थियल आहे हिन वक़्त ताईं, जंहिंजो पिणु ॾस पतो न आहे पियो। जॾहिं त पुलिस उनखे ॻोल्हण लाइ काफ़ी जायुनि ते जागण वारे इलाइक़े में छापा पिणु हया, लेकिन हिन महिल ताईं हीउ जेको ड्राइवर आहे बाज़ाब न थियो आहे ऐं जंहिं ॾींहुं हीउ ड्राइवर अगवा थियो उन क्लीनर बि अगवा थियो हो ऐं जवाबदारनि जेके अगवाकारनि हिननि जूं जेके आहिनि क्लीनर जूं अखियूं ॿधी करे उनखे छॾे आ, जॾहिं त ड्राइवर खे अगवा करे आ। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु ताईं 3 ॾींहंनि जे अंदरि शिकारपुर में 4 क़तल थिया आहिनि, जॾहिं त हफ़्तो अॻु हिकु ॼणो जेको आहे अगवा थियल आहे जेको हिन महिल ताईं बाज़ाब थी न आहे सघियो। जी महबूब, मूंखे इहो ॿुधायो त पुलिस इन विच में केतिरा छापा आया आहिनि, केतिरियूं कार्रवायूं, केतिरी एनर्जी ॾेखारी आहे कातिल गिरफ़्तार करण जे लाइ?
पुलिस ॾिसो मां तव्हांखे जीअं अॻु में ज़िक्र कयो त जेको वाक़ियो पेश आयो हुयो भट्ठे जो जेको मालिक हुयो उनजे ख़िलाफ़ जवाबदारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे बलोचिस्तान मां जवाबदार गिरफ़्तार कया ऐं हीउ जेको मुगवी हुयो जेको यूनिस बिरोही आहे इन जे लाइ पुलिस जेके आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़ासि करे जागण वारे इलाइक़े में के ॻोठ आहिनि जिते पुलिस कार्रवाई कई आहे ऐं हिन महिल ताईं उन कार्रवाईअ में का ख़ासि कामयाबी त नाहे मिली लेकिन पुलिस इन्हनि जेके आहिनि ॿिनि वाक़िअनि जे लाइ जेके आहिनि उहा अलर्ट रही जंहिंमें हिकिड़ी कामयाबी उन्हनि खे मिली आहे लेकिन जेको मुगवी आहे ताहाल अञा बाज़ियाब थी नाहे सघियो ऐं पुलिस इहे ॿ जेके कार्रवायूं सुठे तरीक़े सां कयूं आहिनि। हीउ जेको चइनि 5 ॾींहंनि में 4 क़त्ल थिया आहिनि इन में शिकारपुर जे अवाम जो छा ताबसुरात आहिनि ऐं उतां जा वापारी बिरादरी आहे उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे? ॾिसो पंहिंजो शिकारपुर में कबीलाई जहिड़ा काफ़ी ज़ातियुनि में हलंदड़ आहिनि शेख बिरोही तकरार आहे बिरोही सुंदराणी तकरार आहे उन खां अलावा शहर जेके आहिनि पंहिंजी बिरादरियुनि जा खोड़ मसइला आहिनि त हिकिड़ो जेको अहम जेको हिन वक़्तु शहरनि लाइ जेको अज़ाब बणियल आहे त उहो बिरोही ऐं शेख बिरादरीअ जे ॿिनि धुरनि जेको आहे दादू शेख ऐं वाहिद बख्श उर्फ़ वाहिदू जेको आहे बिरोही आहे उन जे विच में जेको तकरार हलंदड़ आहे उन में हिन महिल ताईं 6 जेके आहिनि इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि उहो शहर जे मुख्य शहरी इलाइक़े में जेको आहे ॿई धुरियूं जेके आहिनि शहर में वाक़िया आहिनि इन हवाले सां तमामु घणो शहरनि जे विच में ख़ौफ़ ऐं हिरास पकड़ियल आहे ऐं वापारी जेके तंज़ीमूं आहिनि ऐं तक़रीबन हफ़्तो अॻु में जेको आहे शिकारपुर जी सिविल सोसाइटी वापारी तंज़ीमूं ऐं कुझु जेके आहिनि सैयद वग़ैरह बिरोही बिरादरीअ जे इन पंहिंजो तकरार जे हल करण लाइ मेड़मेंट काफ़िलो बि खणी विया लेकिन जेको बिरोही बिरादरीअ उन खां चिटो इनकार कयो ऐं हिकिड़ो ॿीहर क़तल थियो जंहिं क़तल बाद जेको आहे वरी इहो तकरार जेको आहे थोरो तेज़ थियो आहे ऐं हिन वक़्तु इंतिहाई जेका शिकारपुर में आहे ख़ौफ़ ऐं हिरास वारी सूरत हाल आहे इन शेख ऐं बिरोही तकरार खे वठी करे। जी सही आहे। जीअं मूंखे आख़िर में ॿुधाइजो त शिकारपुर जे SSP सां बि असां राब्तो करण जी कोशिशि कईसीं इहे सभु मामला बि नथा रुकनि ऐं क़त्लेआम जारी आहे अगवा बि जारी आहे त पुलिस जी इहा त हिकु वॾी नाकामी आहे पुलिस खां असां मौक़िफ़ वठण लाइ राब्तो बि कयूं था त उहो मौक़िफ़ नथा ॾियनि त इन सभ जो मतिलबु छा आहे? ॾिसो थोरी देरि अॻु में SSP कली मलिक सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी हुई इन हवाले सां त हुनजो इहो चवणु हुयो हुन जेको पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो मूंखे त शिकारपुर में जेके बि क्राइम त बिल्कुलु घटियल आहे सिर्फ़ु इहो हिकिड़ो हुनजो चवणु हुयो शिकारपुर जो त अगवा वारो जेको हिकिड़ो शख़्स अगवा थियल आहे बाक़ी क्राइम जेका आहे स्ट्रीट क्राइम वग़ैरह बिल्कुलु रुकियल आहे ऐं हीअ जेके क़त्ल थिया आहिनि उहे कबीलाई ऐं पंहिंजी बिरादरियुनि जे झगड़नि जे करे थिया आहिनि जंहिंमें पुलिस कोशिशि करे पई त जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कजे बाक़ी हुन पंहिंजो इहो मौक़िफ़ ॾिनो त जेके स्ट्रीट क्राइम आहे या ॿियूं जेके वारदातियूं आहिनि उहे रुकिजी वयूं आहिनि लेकिन ही कबीलाई जेके तकरार आहिनि इन्हनि सबब जेके कबीलाई तकरार जी जी असांजो हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो ब्रेक खां पोइ नाज़रीन वरी असां हाज़िर आहियूं। वेलकम बैक नाज़रीन जीअं त जेका बि असांजा पैनलिस्ट हुआ उन्हनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी उन सॼी ॻाल्हि ॿोल में SSP खे असां लाइनअप करण जी कोशिशि कईसीं SSP सखर खे बि SSP शिकारपुर खे बि SSP सखर सां जॾहिं मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी त उन चयो त असांखे इजाज़त नाहे ॾिनी वई ॻाल्हाइण जी हाणे ॻाल्हाइण जी इजाज़त कंहिं नाहे ॾिनी कंहिं रोकियो आहे ज़ाहिरी तौर ते हेॾा वॾा वाक़िया थियनि था ऐं पुलिस जी जेको आहे सो हूंदे इहे वाक़िया थियनि था त पुलिस जवाबदेह आहे पुलिस ॿुधाईंदी त इहे वाक़िया छो पिया थियनि ऐं छाजे लाइ पिया थियनि शिकारपुर में जेकॾहिं वाक़िया थियनि था त उहो बि त पुलिस ॿुधाईंदी त इहा बदमनी छो आहे छाजे लाइ वधियल आहे या पुलिस उते केतिरो कमु करे रही आहे छाजे करे पुलिस जो कमु ई इहो आहे त अवाम जो तहफ़ुज़ अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ करणु त पुलिस खां ई असां सुवाल पुछाणो कंदासीं त उते जेकॾहिं अगवा में वारदात उहा छाजे करे वारदात उते जेकॾहिं क़त्लेआम थियो थो वञे त उन में उहो छो थो थियो वञे ऐं उते स्ट्रीट क्राइम थियो थो वञे त उहो छो थो थियो वञे या वरी उते कबीलाई तकरारनि जी रोकथाम या वरी कबीलाई तकरार जेका थियनि था या उन ते माण्हू मरनि था त उन में गिरफ़्तारियूं छो नथियूं थियनि ॿी धुर कंहिं बि हिकु धुर जूं गिरफ़्तारियूं छो नथियूं थियनि जेकॾहिं गिरफ़्तारियूं थियनि थियूं त वरी उहे माण्हू आज़ादु छो था कया वञनि त अहिड़ा ई मामला आहिनि कई मामला आहिनि सिंध में ऐं ख़ासि तौर ते उत्तर सिंध में जेकी आहे सो बदमनी अगवा ऐं स्ट्रीट क्राइम जी हिकिड़ी बाहि भड़कियल आहे जंहिंमें सिंध जा माण्हू
ग़रीब माण्हू तोड़े सफ़ेद पोश माण्हू सड़नि पिया। हिन महिल बि सिंध जे उत्तर जी ॻाल्हि कंदासीं, जेकमाबाद थी वियो, कश्मीर थी वियो, उन सां गॾोगॾु जेकी बि इहा सॼी पट्टी आहे घोटकी ताणी, उते बि हिन महिल उहो नोगो एरिया लॻो पियो आहे। उते के बि बिज़नेस फोरम जा माण्हू शाम जीअं ई सिजु लहंदो आहे त उते वञण खां कतराईंदा आहिनि। उन्हनि रोडनि ते गाॾियुनि में वञण खां कतराईंदा आहिनि। उन्हनि खे इहो ख़ौफ़ हूंदो आहे त वेंदे वेंदे असां खंभिजी न वञूं, या वरी मोटंदे मोटंदे असां खंभिजी न वञूं, या वरी को ओचितो असांजे मथां हमिलो न थी वञे, या वरी जेका माण्हू ट्रेवल कंदा आहिनि, जीअं ट्रांसपोर्ट जेका ट्रेवल कंदा आहिनि, उहे बि कतराईंदा आहिनि, उहे बि डिॼंदा आहिनि त असां इन पासे न लंघंदासीं ऐं हिन टाइम लंघंदासीं, हिन टाइम गुज़रंदासीं त असां हाईजैक न थी वञूं। त अहिड़े क़िस्म जी सूरत हाल आहे। इन खे वरियां थी विया आहिनि, साल थी विया आहिनि, ऑपरेशन्स शुरू थिया, कई ऑपरेशन शुरू थिया, उन्हनि खे नाला ॾिना विया, उन में इन्वॉल्वमेंट कई वई, आर्मी जी, रेंजर्स जी इन्वॉल्वमेंट कई वई। उन खां पोइ बि अॼु बि हिन वक़्तु ताणी बि न धाड़े राज खुटो आहे, न बदमनी खुटी आहे, न वरी क़बीलाई तकरार खुटा आहिनि, न वरी स्ट्रीट क्राइम खुटो आहे, न वरी मंशियात जी रोकथाम थी आहे। त अहिड़ी हालति हूंदी या अहिड़ी हालति अॻिते हलंदी त पोइ सिंध जो मुस्तक़बिल में त का बि अहिड़ो रोशन नज़र नथो अचे या बहितर नज़र नथो अचे। उते स्कूलनि जी हालति इहा आहे त उते स्कूल में पेरेंट्स पंहिंजा ॿार नथा छॾे सघनि। उते स्कूल आहिनि, जेका आहिनि त उहे हलनि था त उते ॿार नथा वञी सघनि बदमनी जे करे। जेका वरी स्कूल, के अहिड़ा स्कूल आहिनि जेका खंडर लॻा पिया आहिनि, के धाड़ेलनि जे हथ में आहिनि, के वरी उतां जे वॾेरनि जे हथ में आहिनि, जिते पंहिंजो अनाज माल पियो आहे उते। त अहिड़े क़िस्म जी जेकी सूरत हाल आहे, इन में त कई सवाल उथनि था, ऐं जेका बि सवाल उथनि था, जेका बि पहिरां वञनि था, उहे गवर्नमेंट तोड़े, ख़ासि तौर ते कानून आई सिंध जेको हाणे जावेद आलम ओढो आहे, उनखे खपे, उनखे घुरिजे त पुलिस जे कारकर्दगी ते नज़र विझे। ऐं हिन महिल पुलिस जी कॾहिं कारकर्दगी ॾिसबी त उन में पोयां केस खणिबा त कंहिं में बि अहिड़ियूं मेजर अॻु भरायूं न आयूं आहिनि, कंहिं बि माण्हूअ खे अहिड़ो इंसाफ़ु न मिली सघियो आहे। पोइ हिते जेकॾहिं वञूं, मीरपुखास में वाक़ियो थियो फ़हमीदा लगारी वारो, उन खां पोइ टंडो मस्ती में वाक़ियो थियो, इहे इन्हनि में के मेजर अॻु भरायूं न आयूं आहिनि जिते फौरी तौर ते तुरत इंसाफ़ु मिले। अहिड़े क़िस्म जूं पोइ हिते कई असांजे नियाणियुनि सां बि नाइंसाफ़ियूं थियूं सिंध में, कई कारोबारीअ ते बि मारियूं वयूं, कई अगवा थी वियूं, हिन महिल ताणी न मिलियूं, ॿारड़ियूं अगवा थियूं, ॿारड़ा अगवा थी विया। इहे सभु जेको आहे मोटाइण या इन्हनि सभिनी ते एक्शन खणणु कमु त पुलिस जो आहे। उन में त को हिकु आम माण्हू त कोन वेंदो, उते आम माण्हू त कोन चवंदो त बाबा असांखे जेको आहे सो इहे शइ खपे ऐं असांखे इहा शइ वठणी आहे। त हीअ जेकी धाड़ेल राज आहे, जेकी बदमनी आहे, जेकी मंशियात फ़रोशी आहे, इहा आख़िर केसि ताणी ख़तमु थींदी? इहो हिन महिल सिंध जो बार बार सिंध जो मुस्तक़बिल, सिंध जो शऊर सुवाल पुछी रहियो आहे, जंहिंजो जवाबु किथे मिले ई कोन थो। छाजे करे कोन थो मिले? त इन में गवर्नेंस जी जेको वॾी इम्पोर्टेंस आहे, उनजी इन्वॉल्वमेंट हुजणु घुरिजे। इनजी इन्वॉल्वमेंट एतिरी हुजे जो 100% हुजे, तॾहिं वञी जेको आहे सो सिंध जे उत्तर पासे जेको आहे बदमनीअ जी बाहि घटि थींदी, क्राइम रेट घटि थींदो, ऐं जेको अगवा वारदातूं आहिनि उहे घटि थींदियूं। ऐं ॿियूं केतिरियूं ई अहिड़ियूं नाइंसाफ़ियूं आहिनि जेकियूं थियनि पियूं ऐं उहे सोशलाइज़ न पियूं थियनि, उहे साम्हूं न पियूं अचनि। कई उन्हनि जा रीज़न्स आहिनि जेकियूं साम्हूं न थियूं। जेका केसिस साम्हूं अचनि था या हाई प्रोफाइल थियनि था, त उन्हनि जो ई तदारक नथो कयो वञे, उन्हनि खे ई मालिकनि खे या वरी उन्हनि जे वारसनि खे हिन महिल ताणी इंसाफ़ु नथो मिले। एतिरे क़दुरु जो कई सहाफ़ियुनि जा क़तल थिया, कई सहाफ़ी मारिया विया, कई नसरुल्ला गॾाणी जहिड़ा आवाज़ बंदि कया विया, पर उते बि जेको आहे हिन महिल ताणी पुलिस जी का बि कारकर्दगी नज़र न आई। त वेंदे वेंदे हिन महिल असांजे प्रोग्राम जो टाइम पूरो थी वियो आहे, त वेंदे वेंदे गवर्नमेंट खां बि इहा ई गुज़ारिश कंदासीं त रुगो बयानबाज़ी या वरी रुगो जेका ऐलानात कया वेंदा आहिनि, उन्हनि खे हटी करे, उन ऐलाननि खां हटी करे अमली तौर ते कमु कयो ऐं अमली तौर ते फील्ड में अची करे जाइज़ो वठी हिननि ॾोहनि खे, हिननि क्राइम रेट खे, हिन वारदातुनि खे, हिन स्ट्रीट क्राइम खे, हिन धाड़ेल राज खे ऐं क़बीलाई तकरार खे ख़तमु करे को सिंध में अमन जी जेको आहे नयो हिकु ॾीओ ॿारियो। ऐं हिन महिल तव्हां खां मां इजाज़त वठंदुमि, वरी हिकु नए मौज़ू सां तव्हां सां गॾु हूंदासीं।